नाज़रीन, हैदराबाद में पीपल्स मजदूर यूनियन पारां सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी ऑफिस आॾो मुतालबनि जी मञता लाइ एहतजाज कयो वियो। रिपोर्ट करे रहियो आहे सलीम मल्हा। ये जो एहतजाज पीपल्स मजदूर यूनियन के प्लेटफॉर्म तां है। हिते हैदराबाद रीजन में तमाम घणा मसला आहिनि जिनके मुलाज़िम हींअर मुंहुं ॾेई रहिया आहिनि, जंहिंमें पंहिंजो मेडिकल जेका सहूलियत आहे उहा हेडक्वार्टर जे तमाम मुलाज़िमनि ॿियनि रीजननि खे कोन पई मिले ऐं अलाउंस हिकिड़ो वधियो हो विच में, जेको डीजी साहब ऑर्डर कढियो, जंहिंमें हुन रीजन कराची ऐं लाड़काना सखर खां अलावा ॿिया जेके रीजन आहिनि, नवाबशाह आहे, मीरपुर ख़ास रीजन आहे, हैदराबाद आहे, उन्हनि लाइ उहो लेटर हुन क्लियरली जारी न कयो, जेके उन्हनि खे मरावतूं कोन पियूं मिलनि। हिते असां वटि जेके मुलाज़िम आहिनि, किन खे 20 साल थी विया आहिनि पुराणी अपॉइंटमेंट खां वठी, किन खे 30 साल थिया आहिनि, उन्हनि जा प्रमोशन्स हिन वक़्त ई न थिया आहिनि। असांजो अॼोको एहतजाज इहो आहे कि असांजा जेके दोस्त आहिनि कॉन्ट्रैक्ट मुलाज़िम उन्हनि खे बहाल कयो वञे। वज़ीर आला सिंध खे असां अपील था कयूं, वज़ीर बल्दियात खे असां अपील था कयूं। ॿिया असांजा दोस्त आहिनि जिन्हनि खे 10 साल थी विया आहिनि, अञा ताईं हुननि खे प्रमोशन कोन मिलिया आहिनि। पेंशन जा मसला आहिनि, जेके रिटायर असांजा दोस्त थिया आहिनि सिंध बिल्डिंग कंट्रोल मां, उन्हनि खे पेंशन कोन बि मिली वञे। असां ॿियो असांजी मीरपुर जी वॾी में वॾी इहा बदनसीबी आहे कि मथे असां नोटशीट बि ॾेई आया आहियूं, उनजे बावजूदि उन्हनि खे सैलरी अञा ताईं कोन मिली आहे। 8 महीना थी विया आहिनि, उन्हनि जा चुल्हा थधा करे छॾिया अथनि। असांजी वज़ीर आला सिंध सां बि इहा अपील आहे कि मीरपुर वारनि जो मसइलो फौरी हल कयो वञे ऐं वज़ीर बल्दियात सां बि अपील आहे कि अञा मीरपुर वारनि जो पघारुनि जो मसइलो जल्द में जल्द हल कयो वञे। मीरपुर रीजन जे अञा ताईं पघार कोन थी आहे। ॿियो मसइलो इहो आहे जेको 14-15 महीननि खां असांजा एहतजाज हलिया पिए, उन्हनि में असांखे बहाल कयो। 53 कमेटी जेके रिकमेंड कया, उन खां पोइ कमेटी उहो लिखी छॾियो त हिननि खे जेको आहे सो बहाल करणु, हिननि खे परमानेंट कयो वञे, त उनखे बि साल थी वियो आहे, अञा ताईं असीं परमानेंट कोन थिया आहियूं, उहो ई कॉन्ट्रैक्ट ते पिया हलूं। 10 सालनि खां वठी सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जेका आहे त रुगो मसइलनि जो शिकार थी रही आहे, जंहिंमें कॉन्ट्रैक्ट मुलाज़िमीन बि आहिनि। असांजा दोस्त सभु जेके सिर्फ़ु 53 ॼणा जिन जो कॉन्ट्रैक्ट रिन्यू थियो आहे ऐं उन्हनि सां वाइदो बि कयो वियो त उन्हनि खे पको कयो वेंदो, पर उन्हनि खे अञा ताईं वीचारनि खे पको कोन कयो वियो आहे। ऐं उन्हनि जो जेको आहे कॉन्ट्रैक्ट जो जेको आहे सैलरी, उहा बि उन्हनि जी कोन वीचारनि जी वधाई वई आहे, जेका अञा ताईं 15,000 पिया कनि, जेका हर इदारे में हींअर 19,000 पई थी हले। ऐं जेके असांजा 2010 खां वठी दोस्त आहिनि, उन्हनि वीचारनि जी न का सीनियरिटी लिस्ट ठही आहे ऐं न ई उन्हनि वीचारनि खे को टाइम स्केल थो मिले। असां साईं मुराद अली शाह साहब खां ऐं पंहिंजो मिनिस्टर साहब खां इहा रिक्वेस्ट आहे त असांजा फिल फोर मसइला हल कया वञनि।